मुझो नालो खैर मोहम्मद चाचड़ा। मां गंबाट गरीबाबाद जो रहण वारो आहियां। मां रिटायर PTCL जो मुलाज़िम आहियां, जंहिंखे 15 साल थी चुका आहिनि। गाॾो हलायां थो, बचड़नि जो रोज़ी कयूं था। ॿुधी मुंहिंजी घरवारी 23 तारीख़ सुबुह जो पंहिंजी ॾोहिटी खे कॉलेज छॾण वई। कॉलेज छॾे वापसी आई, अखियुनि वारी अस्पताल खुंजी ऐं रोड ते चढ़ी मथे ते, उतां हिकिड़ो भाई हिनजी कढायो पियो। ॿुधी पोइ हाणे उहो कहिड़ो एलिमेंट ते कंदो आयो, कीअं कंदो आयो, हिन को अॻिते अची हिन खे चए ते साईं बीठो आहे, हिन को दुआ वठो, तव्हां ते मुसीबत आहे। पोइ उते वरी हिकिड़ी कार वारो बि अची वियो, 3-4 माण्हू थी विया। ॿुधी हिन ते हिन खे मथे ते हथ रखी हिन खे चयूं त तूं जेको आहे सो तव्हां वटि छा आहे छा न आहे। हिन चयो असां वटि कुझु बि कोन्हे को। चई तूं कूड़ थी ॻाल्हाए, तुंहिंजे घर में जेको आहे न सरू कुझु आहे, सोन बोन रखियलु आहे, पंहिंजो हे आहे। ॿुधी तूं न ॿुधाईंदे उहो घर तुंहिंजे नुक़सानु थींदो, तव्हांजे घर खे बाहि लॻी वेंदी। माना हिन खे पाण पूरो कंट्रोल में करे माना भाव बि ॾिनऊं। उन खां पोइ हिन खे जमाल पूरो कब्ज़े में करे पोइ हिन खे चऊं हाणे घर तुंहिंजो किथे आहे। हिन जो घर त मां जो बाबा अॻिते आहे। उतू वरी कार में हिन खे खयो अथऊं, हिते पेट्रोल पंप ते आया आहिनि। पेट्रोल पंप ते हिन खे लाथो अथऊं कि हाणे हिकिड़ो हिन खे पनो इहो वण जो पतो ॾिनऊं पढ़ी कि हे हथ में खई वञे, जमाल दर ते वञे हे ॿाहिरि सटिजांइ, जीअं मुसीबत जेका थिए न उहो ॿाहिरि वञे। ॿुधी ॻाल्हि कंहिंखे न कजांइ, जेके बि ट्रपड़ अथी उहे तूं खणी आ। ॿुधी हे माना पंहिंजे वस में न हुई, जीअं आई हिन खे का ख़बर न पई, बसि अचण सां वई हली। छोकिरा ई वेठा कमरनि में, पर उहे पंहिंजे कमरनि में वेठा। उन्हनि चयो हाणे अम्मा आई आहे, पंहिंजे कमरे में वई। ॿुधी वई आहे अंदरूं ट्रपड़ा कढिया अथई थेले में, सभु ट्रपड़ 2-3 ॾींहं अॻु में संभाले रखिया हुअईं सभिनि जा गॾे। उहे ईअं ई खयूं, वरी ईअं निकिती। हिननि जो अलाए ख़बर न आहे काॾे वेंदी पिया। ॿुधी न ईअं ई निकिती, वरी सिधो वई आहे उन्हनि वटि। जेको CCTV कैमरा आयो या जेका हे बि पाण चए थी, त मां उन्हनि खे चयो साईं भला हाणे मूंखे दुआ हिते करे ॾियो त मां वञा। मुंहिंजा पोइ ॿार नंढड़ा आहिनि, उहे पोटा उहे रोंदा पिया हूंदा। उन चयो न अम्मा तूं वेह गाॾी में वेह त दुआ थींदी, दुआ थींदी। उनखे हितां खयूं अथऊं। उहे ट्रपड़ जेके आहिनि पैसा पा जेके बि हुया, या ॻहू हुयो तक़रीबन 12-13 तोलनि जे अंदरि। हाणे अंदाज़ो उनजो पको न आहे, पर एतिरो थींदो। ॿुधी 2-2.5 लख रुपया हुया। ॿुधी काकड़ी पढ़ाईंदी आहे स्कूल में, 2 साल थी विया अथसि। उहे उनखां वठंदा कान थे। असां चयो हिनजी शादी थींदी, हिनखे कमु ईंदा। ॿुधी उहे उनजा प्याला उहे बि उन थेले में हुया। उहे सॼा हे खणी उनखे थेलो ॾिनो अथई जेको आहे सो उहे हितां हिनखे खयूं अथऊं। पोइ अॻिते हे चए थी मूंखे सम्झ में न ॻाल्हि आई। पोइ अॻिते वञी वरी जेको कि मूंखे जंहिंमहिल लाथऊं पोइ मां ॾिठुमि त बिन ख़ालिद जे मूंखे लाथो अथऊं। मूंखे चयूं अम्मा हाणे हीअं आहे, मूंखे 100 जो नोट ॾिनऊं। चयो हे 100 थी, अम्मा हे रखिया वारा रखिया ईंदा पिया, हिन रखीअ में चढ़ तूं घर वञ। ॿुधी हे ॻंढ हिकिड़ी हिनखे ठाहे ॾिनऊं त हे ॻंढ थी हिन महीने जी 23 तारीख़ आहे, अॼु वरी मथे महीने जी 23 तारीख़ खोलिजांइ। उहा ॻंढड़ी हे खणी तूं रखिए में, चए मूंखे होश न हुयो, मिड़ई बिफला पई रखिए जो आयो उन ते चढ़ियमि। उन को अची उन हिते लाथसि। ॿुधी घर ॾे आई, सिधो वई अंदरि बाथरूम में। ॿुधी बाथरूम में वई पेशाब कयईं, मुंहुं खे जो धोतईं, मुंहुं धोई चई मां मथे खे थोरो पाणी हयमि त मां मथे ते बोझ लहणु लॻो। मूंखे थोरो दिमाग़ु कमु करणु लॻो। मां चयो मां हे छा कयो, मां अलाए ट्रपड़ सॼा मां ॾेई न आयुमि। ॿुधी मां ॾिसां त हिन ॻंढ में आहे छा। ॿुधी तकड़ में भॻी दाऊं कंदी उहो ॻंढ वञी खोली अथईं त उन में 2-3 भितर हुया ऐं हिकिड़ो शैम्पू जी शीशड़ी हुई। ॿुधी बसि उहा पोइ वाह वेला थी वई। मां गाॾे ते हुयुमि सुबुह जो जी, तो मां मज़दूर हिकिड़ो गाॾे वारो माण्हू आहियां। मां DIG सखर सैफल अब्दुल्ला चाचड़ साहिब जन खे ऐं जेको आहे सो SSP खैरपुर, DSP गंबाट, SHO गंबाट खे इहा गुज़ारिश थो अपील थो कयां त असां ग़रीबनि सां दाद कयो वञे। असांजी हिन मसइले ते इंट्रस्ट वठी करे असांखे जेके फुरिजी लुटिजी चुका आहियूं, असांजी ज़िंदगी जी कमाई। ॿुधी उहा हिकिड़ी फुरे विया आहिनि, उहा वापसि कराई वञे त साईं जन जी वॾा लख थोरा थींदा।